या मोहम्मद या अहमद नबी जा नाला न वठे सा पर अल्लाह ताला नाला न वरता अल्लाह महबूब जूं सिफ़तूं ॿुधायूं या अय्युहन नबिय्यु ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा जेको आहे ई ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारो उनखे ग़ैब जो इल्मु आहे या नाहे। कॾहिं ईअं चयो थी त ठेड़ी वारे मौलवी खे इल्मु आहे अलाए कोन। हा साईं, कॾहिं ईअं चयो थी त सिजावल वारे मुल्ले खे इल्मु आहे अलाए कोन। कॾहिं ईअं चयो थी त अब्दुल्ला शाह वहाबीअ खे इल्मु आहे अलाए कोन। ओॾे त बरो थो चढ़ी तो वारा अल्लामा वॾा आलिम ऐं जेको मुहम्मद काइनात जो मुअल्लिम बणिजी आयो उन लाइ शर्म नथो अचे चिठियूं थो लिखी त नबी खे ग़ैब हुयो या न हुयो। ॿुॾी मर तुंहिंजे मौलवी जे लाइ मां चवां त फलाणे मौलवी शाहपुर वारे वहाबीअ खे इल्मु कोन्हे चिड़ी सखर वारे मौलवी खे इल्मु कोन्हे वहाबीअ खे ठेड़ी वारे खे कोन्हे त चिड़ी पवंदे। अड़े सखर ठेड़ी का शइ कान्हे मां मदीने तां सिर कुर्बान कयां ऐं मदीने जो मीर जंहिं जहान खे आबाद कयो। अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजो मुहम्मद मुअल्लिम थी आयो आहे छा थी आयो आहे ऐं पाण फरमाइनि था बुइस्तु मुअल्लिमन अल्लाह ताला मूंखे मुअल्लिम करे मोकिलियो आहे त जहान खे पढ़ाए। अड़े जेको जहान खे पढ़ाइण आयो आहे सच ॿुधा त के इल्मु आहे या नाहे। इल्मु वारो पढ़ाईंदो आहे या जाहिल पढ़ाईंदो आहे। ऐं तूं कलमो भरे मुसलमान सॾायो पोइ थो चवीं त नबी खे ग़ैब आहे अलाए कोन्हे। मां थो चवां कलमो न भर छॾे ॾे राम राम कर वञी वाह गुरु वञी कर हरी राम कर। तुंहिंजो छा कलमे में कलमो उहो भरे जेको चवे त मुहम्मद मिठे खे काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्मु आहे। या रसूल अल्लाह मुंहिंजा दातूं कंहिंजो तो इल्मु तोरी मुस्तफ़ा जो जेके अल्लाह पढ़ायो। कंहिं पढ़ायो? अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह पाक फरमाए थो मां रब रहमान आहियां जंहिं कामिल इंसान खे पैदा कयो आहे ऐं उन कामिल इंसान खे अल्लमहुल बयान मा कान व मा यकून जो कुझु थियो आहे जो कुझु थींदो उन जो बयान पढ़ाए छॾियो आहे। जंहिंखे बयान मां पढ़ायो आहे। अड़े को ठेड़ी पढ़े को पीर गोठ पढ़े को शाहपुर पढ़े को सरहारी पढ़े को काथे पढ़े उन मदरसे वारो फ़ख्रु कंदो आहे त मां फलाणे मदरसे जो पढ़ियल आहियां पर यादि रखजां इन मदरसनि जा इल्म नाक़िस आहिनि। मुंहिंजो मुहम्मद करीम अर्शे मुअल्ला ते पढ़ियो आहे। कंहिं पढ़ायो अथसि चओ अल्लाह। ॾाढे चओ कंहिं पढ़ायो अथसि। जेतिरो उस्ताद कामिल हूंदो आहे ओतिरो शागिर्द कामिल पैदा थींदो आहे। जेतिरो उस्ताद फैज़ वारो हूंदो आहे ओतिरो शागिर्द फैज़ वारो थींदो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाज़ीज़ मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात खे न मुल्ला पढ़ायो न मौलवी पढ़ायो। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे लाइ क़ुरान तो चवे अल्लमक मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लमक तोखे अल्लाह पढ़ायो मालम तकुन तअलम जो कुछ भी अॻु में तूं पढ़ियल न हुए उहो मां सभु तोखे पढ़ायो। अल्लाह चवे मां सभु पढ़ायो मुला तो चवे फलाणी ख़बर कान्हेसि। अल्लाह छा तो फरमाए त मां सभु पढ़ायो। मां छा फरमायो थो न मां ॾाढे चओ थका हो छा चओ त बस कयां हलंदव ॿुधंदो न ई पोइ ॾाढे चओ बाबा अल्लाह फरमाए थो त मां सभु पढ़ायो। मां अल्लमक अल्लाह तोखे पढ़ायो अल्लम पढ़ायई क तोखे छा मां लम तकुन तालम जो कुछ भी तू न ॼाणंदो हुए सभु पढ़ायो। मां छा रहियो का शइ रही क़यामत जो इल्मु रहियो सुभाणे जी ॻाल्हि रही काथे माण्हू मरंदो इहा ॻाल्हि रही पेट में छा आहे इहा ॻाल्हि रही मींहुं कॾहिं वसंदो इहा ॻाल्हि रही न न का शइ न रही जेका अॻु में मालूम रही। अहले सुन्नत जो बि इहो ई अक़ीदो आहे त मुस्तफ़ा खे पंहिंजो इल्मु कोन्हे मुस्तफ़ा खे अल्लाह जो ॾिनल आहे।
चओ 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 कंहिंजो ॾिनल आहे? ज़ोर सां चओ कंहिंजो ॾिनल आहे? मुस्तफ़ा खे कंहिंजो इल्मु ॾिनल आहे? मां मौलवियुनि खे चैलेंज थो कयां, पूरे पाकिस्तान जे वहाबियुनि खे, देवबंदनि खे, रुगो शाहपुर ऐं नवाब शाह सांगड़ न, पूरे पाकिस्तान वारनि खे चैलेंज आहे। अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं 6666 आयतूं आहिनि क़ुरान जूं, 30 सीपारा आहिनि, 114 सूरतूं आहिनि। मूंखे हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें अल्लाह चयो हुजे त मां मुहम्मद खे ग़ैब जो इल्मु नाहे ॾिनो। हिकिड़ी ॾेखार जंहिंमें वाज़ह हुजे या हलिया त मां ॾेखारियां अल्लाह पंहिंजे रसूलनि खे ग़ैब जो इल्मु ॾींदो आहे। घणनि आयतुनि जी त मां तक़ाज़ा ई कोन थो कयां, हिकिड़ी आयत घणी बाबा, ॾाढे जो घणियूं आयतूं तव्हां दिलि खोले चवंदा कयो त हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें साफ़ लिखियल हुजे त अल्लाह रसूलनि खे ग़ैब न ॾींदो आहे। ॾेखारनि। बाक़ी वकड़ शकड़ अल्लाह थो चए मां कंहिं खे ग़ैब न ॾींदो आहियां, कंहिं ॿई जी ॻाल्हि न आहे। तूं इनकारी आहे रसूल जो, ॾेखार रब चवे त मां रसूल खे न ॾींदो आहियां। या मां तोखे थो ॿुधायां आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल। रब थो चए मां ग़ैब दान, ग़ैब जो मालिक, आलिमुल ग़ैब आहियां, कंहिं खे बि ग़ैब ते वाक़िफ़ कोन कंदो आहियां। कंहिं खे माना छा? ऐरो गैरो नथू खैरो, सम्झो था अलाए न? कंहिं खे माना जे चइबो आहे बाबा मां कंहिं खे तव्हांजे ॻोठ में सुञाणा ई कोन, सुञाणंदो आहियां त साईं फ़क़ीर हबीबुल्लाह खे सुञाणंदो आहियां। अब सम्झो था न साईं? मां कंहिं खे कोन सुञाणंदो आहियां, फलाणे खे सुञाणंदो आहियां। मक़सद छा त ॿी आम ख़ल्क़ खे नथो सुञाणा, हिकिड़े खे सुञाणा थो। रब थो चए मां रब्बुल आलमीन आलिमुल ग़ैब आहियां, फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन, कंहिं बि अहिड़े ग़ैरे नथू ख़ैरे खे ग़ैब जे मथां वाक़िफ़ न कंदो आहियां, पर इल्ला मन इर्तदा मिर रसूल, जंहिं रसूल ते राज़ी थींदो हा त तंहिंखे मां ग़ैब जे मथां वाक़िफ़ करे छॾींदो आहियां। ओ मुस्लमान मूंखे ॿुधाए त उहो केरु आहे जेको आमना जे लाल खां सवा हुजे, जंहिं ते अल्लाह वधीक राज़ी हुजे। मां थो चवां जहान में को बि अहिड़ो कोन्हे जंहिंखां वधीक नबी पाक खां अल्लाह उन ते राज़ी हुजे। जे वध खां वधि रब राज़ी आहे त मुंहिंजे मिठे मुहम्मद मीर ते राज़ी आहे, जंहिंजे लाइ ख़ुदा ताला फरमाईंदो आहे त मां पंहिंजे महबूब करीम खे ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे। चओ सुभान अल्लाह। वरी 5 आयत ॿुध जंहिंमें ग़ैब जी ख़बर आहे। अल्लाह ताला फरमाए थो वमा हुवा अलल ग़ैब बिदनीन, मुंहिंजो महबूब मुहम्मद मुस्तफ़ा ग़ैब जे ॻाल्हियुनि ॿुधाइण में बख़ीली कोन कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो महबूब सखी आहे। चओ सुभान अल्लाह। कल राति हिकिड़ो फोन आयो मूंखे तव्हांजे ॻोठ मां, साईं मुफ्ती साहब अदा हाओ साईं मां मोहम्मद यूनुस थो ॻाल्हायां कीरियो। अदा काथों थो ॻाल्हाए सोहणा कीरिया ख़ान? चई साईं मां ॻाल्हायां थो गुलाम जे ॻोठ मां, मुंहिंजो क़ुर्बान वञाए हुकुम। चई साईं मां मोहम्मद यूनुस कीरियो थो चवां त सुभाणे जलसे ते अचिजो त ख़्याल सां अचिजो। मुंहिंजो छो? चई साईं ॻोठ वारनि में गोड़ घणो आहे, चवनि था त मुफ्ती अचे त असां अब्दुल्ला शाह घुराईंदासीं, तंहिंजे करे तव्हां किताब बिताब मड़ी आणिजो। मुंहिंजो अब्दुल्ला शाह त मुंहिंजो हिकु दफ़ो न 20 दफ़ा ॾिठल आहे, किताब जूं भरियूं छॾियो आहे, अञा मोटो खणण कोन आयो आहे। नालो कंहिं ॿिए जो खणो आहे त बिठो, अञा नालो कंहिं ॿिए जो खणो आहे जो अण ॾिठल हुजे हा, इहो त भगोड़ो शाह आहे। चओ छो छा आहे बाबा? 60 माइल ते भॻो, 5 माइल ते भॻो, दौलत घाड़ी में भॻो, जिथे किथे ठुल में भॻो, किथे बि कोन बीहंदो आहे। तव्हांखे परपट फड़कियूं हणी ॿुधाईंदो आहे, मोड़े में भॻो, किथे बीहंदो आहियो त बीहंदो ई कोन, इहो त गुरू गप जो भाड़ी आहे। मूं चयोमांसि किताबनि बिताबनि जी मूंखे का ज़रूरत कान्हे, तव्हांखे मोकल आहे उनखे चइजो त अब्दुल्ला शाह हिकिड़ो छा 20 मुला घुराइजो, मां किताब मूं वटि आहे ई कोन को, मां रुगो हथ में क़ुरान खणी वेहंदुसि बसि। ॻोठ में का मस्जिद हूंदव न, ॻोठ में मस्जिद खणी क़ुरान शरीफ़ खोलण त तुंहिंजे मोल खे चओ उठ किताबनि जा खणी अचो, अब्दुर्रहीम जो अक़ीदो क़ुरान ते आहे।
हर शइ जेका सुन्नत जमायत जे अक़ीदे वारी आहे चवंदो वञा तोखे क़ुरान मां ॿुधाईंदो वेंदुसि। हिते अची पुछा कि बाबा यूनुस त मिलायो, फ़क़ीर दरवेश हिकिड़ो यूनुस वठी आया। वाह सोचा चइसि अलहमदुलिल्लाह, रुगो वेठो खिले। ॾे ख़बर यूनुस फोन तो कयो, चइसि मुंहिंजे त अबे खे बि ख़बर कान्हे का। इन मुवाहिदनि खां पुछो त यूनुस में लिको छो था, गैरुल्लाह में लिको छो था? अबा यूनुस अलाह या गैरुल्लाह या? ॾाढे चओ अहिड़ा मुवाहिद पुट थी पिया हो, अलाह खां सवाइ ॿिए खे मञींदा ई कोन हुआ, त यूनुस ग़रीब में छो था लिको? ज़ाहिर थी मुड़ुस थी मैदान ते अचो त मां हुस टेलीफोन करण वारो त शकिल त ॾिसांसि। रुगो फड़कियूं माण्हुनि खे प्रोपगंडा 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 न ईंदा पहिरीं त न ईंदा। ॿिए नंबर में अबा मुफ्ती खे न घुरायो छो? चई रुगो ॾींदो गारियूं। छा कंदो? ॾाढे ॻाल्हायो। अबा 1.5 कलाक पौणा 2 कलाक थी विया आहिनि, घणियूं गारियूं ॾिनियूं अथमि? भला हाणे शुरू कयां? छो गारियूं ॾींदासीं अदा? गार उहो ॾींदो आहे जेको जाहिल हूंदो आहे। गार उहो ॾे जंहिंजो सीनो क़ुरान खां ख़ाली हुजे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे फज़ल सां मुंहिंजे रोज़े धणी मुर्शिद जे दुआ सां मुंहिंजो सीनो क़ुरान सां भरियल आहे। गार उहो ॾे जेको बद अख़लाक हुजे। असां बद अख़लाक न आहियूं। अल्लाह ताला असांखे क़ुरान हदीस नसीब कई आहे, हक़ जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं। हा बाक़ी हिकिड़ी गार आहे, कहिड़ी? हिननि खे रसूलुल्लाह जो शान गार लॻंदो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॻाल्हि आहे। आमना जे लाल खे छा चवंदा हुआ? अंत मजनून। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां था चऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हो हुज़ूर जो रुखो नालो वठी चवंदा हे त चरियो आहे, हे त रसूल ई कोन्हे। छा चवंदा हुआ? हे त रसूल ई कोन्हे। हबीब खे ॾुख थींदो हो त मूंखे रसूल नथा वञनि, मूंखे मजनून था चवनि। रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा हबीब तूं त ख़ुशि अख़लाक आं, बस कर मां थो जवाब ॾियां। हुननि चयो त रसूल नाहे। अल्लाह ताला फरमायो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। यासीन जी माना अल्लाह आलम बिमुरादिही बि आहे, पर यासीन जी माना या सैयदल मुरसलीन भी आहे। चओ सुभान अल्लाह। यासीन जी माना छा है? या सैयदल, चओ या सैयदल मुरसलीन, चओ या सैयदल मुरसलीन, ओ रसूलन जा सरदार। यासीन वल क़ुरआनिल हकीम, रब थो चवे ओ मुंहिंजा महबूब मूंखे क़ुरान जो कसम आहे। अब्दुल रहीम तो कुरान जो कसम खणे त मन माण्हू मञनि, मौलाना अला वरायो तो कुरान जो कसम खणे त मन माण्हू मञनि, साईं मौलाना साहब कसम खणे त मन माण्हू कुरान खे मञनि। मुंहिंजा दासा में शक कंदा हो तॾहिं कसम खणंदा आहियूं। अलाह खे कहिड़ी ज़रूरत आहे? रब थो चए यासीन, ओ सरदार रसूलनि जा, वल क़ुरआनिल हकीम, मां अल्लाह खे हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे। इन्नक लमिनल मुरसलीन, तू त सच्चो रसूल आहीं। अला सिरात मुस्तकीम, ऐं सही वाट ते हलण वारो आहे। इहे बेईमान तोखे चवनि था तू रसूल नाही, इन्हनि जे मुंहं ते दांगी घुमी वेंदी। मां तो जो शाहिद आहियां तू सच्चो रसूल आहीं। काफ़रनि चयो अंत मजनून, तू चरियो आहे। महबूब खे ॾुख थी पियो। अल्लाह ताला फरमायो ॾुख न कर, नून वल कलम वमा यस्तरून। ऐं मुंहिंजा महबूब मां रब करीम खे उन लोह कलम ते वहण वारे कलम जो कसम आहे जंहिंसां लिखंदा आहिनि मां अंत बिनेमत रब्बिक बिमजनून। मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे पारां कसम खणी तस्दीक थो कयां, तूं चरियो नाही, तूं त सॼे जहान जो रसूल आहीं। हुन हिकिड़े पलीत रसूलुल्लाह खे रुगो मजनून चयो। छा चई? त चरियो आहे।
अल्लाह पाक इन्ही आयत में फरमायो इहो जेको मुंहिंजे महबूब खे मजनून थो चवे इहो मुतकब्बिर आ, शरारती आ, भली मालदार आ, बेईमान आ, झगड़ालू आ, फसादी आ, बदवादे वारो आ, हेड़ो आ तहड़ो आ, नव ॻाल्हियूं करे ॾहीं ॻाल्हि अल्लाह ताला फरमाए तो उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। इन्ही में नव ऐब त आहिनि जेको मुंहिंजे मुहम्मद खे थो चवे मजनून, पर इन में ॾहों ऐब बि आहे। कहिड़ो? रब थो चए इहो जेको छा आहे उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। खणी आ क़ुरान त मां खोले ॾेखारियां। रब्बुल आलमीन फरमाए तो इन में ॾहों ऐब आ मौला कहिड़ो? इहो पीउ जो पुटु न आहे। पीउ जो पुटु सिंधी में छा चवंदा हुअसि? ॾाढे चओ छो था ॾिजो? न को अब्दुर्रहीम थो चए, न को तव्हां था चओ, क़ुरान थो चवे। केरु थो चवे अबा? छा थो चवे क़ुरान? त मुंहिंजे रसूल जो गुस्ताख हराम जो ॿिज आहे। छा जो ॿिज आहे? हाणे न अब्दुर्रहीम क़ुरान जी माना करे ॿुधा, चवंदा गारियूं ॾेई वियो। छो गार ॾींदो सदा? मां त क़ुरान थी पढ़ियो आहे। हाणे हेॾे निहार, उन्ही जो नालो हो वलीद। छा हुअसि नालो साईं? ॾाढे जो छा नालो हुअसि? जंहिं मुंहिंजे महबूब खे मजनून चयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे जॾहिं ईअं चई त अल्लाह ताला हुन जा नव ऐब जो बयानु कया त पाण जो जाइज़ो वरितई। कहिड़ो जाइज़ो वरितई? त चुगल बि आहियां, झगड़ालू बि आहियां, शरारती बि आहियां, बुछड़ो बि आहियां। नव ई ॻाल्हियूं मूं में आहिनि, पर मुहम्मद जो मुंहिंजा नव ऐब सचा ॿुधाया आहिनि ऐं ॾहीं ॻाल्हि थो ॿुधाए त इहो हराम जो ॿिज आहे। हाणे इन जी तस्दीक कीअं कयां? सिधो माउ ॾे हलियो वियो। जागो था? न न निंड थी वई अथव। माउ खे चई अम्मा अॼु मुहम्मद करीम मुंहिंजा 10 ऐब ॿुधाया आहिनि, जेके 9 त मां में आहिनि, पर 10 जी मूंखे ख़बर न आहे। मूंखे चयो अथई त इहो हराम जो ॿिज आहे, सच ॿुधाए। तलवार खणी मथां बीही रहियसि। मां चयसि तलवार उछल ऐं मांसां वाइदो कर त विढ़ंदे न त सची ॻाल्हि ॿुधाए। तलवार खणी उछलियईं। जे तोसां वाइदो आहे कसम लात जो, मनात जो, उज़्ज़ा जो, वुद जो, तोसां कोन विढ़ंदुसि ऐं सची ॻाल्हि ॿुधाईं तोखे माफ़ी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे दुश्मन खे माउ थी चवे तुंहिंजो पीउ खदड़ो हो। छा हो तुंहिंजो पीउ? ना मर्द हो पर मालदार हो, तमाम वॾो मालदार हो। पर पोइ मूं दिलि में सोचियो त हिन चंड्रे खे औलाद त कान थींदी, माल जो वारस केरु थींदो? पोइ मां रुगो इन्ही लालच जे करे त हिन माल जो को वारस पैदा थी पवे। पोइ मुंहिंजो हिकिड़ो धनार बकरार हो, उन बकरार खां कारो मोह करायमि, जंहिंमो चंड्रा तूं ॼाओ। ऐं मुजाहिदा मालूम थियो अल्लाह जे क़ुरान मां, अल्लाह जे पाक कलाम मां साबित थियो त मुंहिंजे मुहम्मद घोट जा ऐब उहो कढंदो आहे जंहिंजे ॿिज में रोलो हूंदो आहे। ॾाढे चो जंहिंजे ॿिज में ज़ारी, जंहिंजे ॿिज में रोलो हूंदो। छो त मुजादा अल ख़बीसात लिल ख़बीसीन, ख़बीस ॿिज मां नेकीअ जी उमेद कान रखबी आहे। ट्रूह मां मुजादा गिदरो पैदा कोन थींदो आहे, निम मझा अंब पैदा कोन थींदा आहिनि, ज़िना जे फर मझा मुंहिंजा भाउ अज़ीज़ मोमिन पैदा कोन थींदो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो क़ुरान फरमाए थो त आमना जे लाल जी गुस्ताखी उहो ई कंदो आहे जंहिंजे ॿिज में रोलो हूंदो आहे। अल्लाह सेशल तव्हां असांखे नबी जो अदब नसीब फरमाए। ॾाढे चओ आमीन। जेसई भला नबी खे गैब जी ख़बर हुई। हाणे मुला थो बके, जागो था निंड अथव? जे नबीअ खे गैब जी ख़बर हुई त पोइ ज़हर वारी बकरी यहूदियाणी भुञी रसूलुल्लाह खे जो खाराई त पोइ रसूल करीम खाई वियो, 2 सहाबी बि खाई विया, महबूब खे बि तकलीफ़ थी, 2 सहाबी शहीद थी विया। गैब जी ख़बर हुजे सा त हिन में ज़हर हा त छो खाए हा? जागो था लाइ न? इहे थिया न पईअ जा पार। छा बाबा? ज़ाल ऐं मुड़ुसु ठहंदा हा कोन?
मुड़ुस त नेक घणो ई हो पर माई हुन सां कान ठहंदी। हिकिड़े ॾिहाड़े तानो हयईंसि त मुआ मारिया पाण खे फ़क़ीर थो सॾाए। असां त ॿुधो आहे त फ़क़ीर उॾरंदा आहिनि। आयो ज़ाल खे चयोसि त अॼु मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे हिकिड़ो दरवेश उॾाणो पिए, तूं त वली पियो सॾाई। ज़ाल खे चई न न वरी माण्हू कीअं उॾामंदा, पको पियो करेसि। चई न न कुर्रान मां ॾिठो उॾरे पियो। चई भुली हूंदी आहे, को सांबा हो बांबा हो ॾिठो हूंदी। चई न न माण्हू हो। चई पक? चई हा पक। चई पोइ सुञातो हुई? चई न। मुड़ुस थो चए मां त हुयुसि। चई हा तूं हुए? हक़ ते पासीरो पासीरो बेवे जागो धाराए न। इहे छा आहिनि? चओ न पईअ जा पार। चओ चओ छा आहिनि बाबा? इहे छा आहिनि? न पईअ जा पार। अड़े तूं मुस्लमान आहे? सॼो दफ़्तर ॻोल्हे 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 50,000 हदीसुनि मां वञी इहा हदीस ॻोल्हे ॾिठी थी त नबी साईं खे ज़हर मिलियो, ख़बर कान पियसि तकलीफ़ त छा बि शइ थी आहे, ग़ैब हुजे सां त छो खाया। ॿियूं हदीसूं नज़र तोखे कोन आयूं, इहा हदीस नज़र आई। अफ़सोस तुंहिंजे ईमान ते, तुंहिंजे न पईअ जे पारनि ते। पर अदा मूंखे ईमान आहे, यकीन आहे, न तो हदीस पढ़ी आहे न तुंहिंजे बाबे पढ़ी आहे, या तोखे तुंहिंजे मुल्लनि ॿुधाई आहे। ऐं मां दावा सां थो चवां मुल्लनि बि ख़यानत कई आहे। आओ त मां तोखे सॼी हदीस ॿुधायां। इन सॼी हदीस में ख़ुदि साबित आहे त मुहम्मद खे ग़ैब जो इल्मु आहे। इन हदीस में जंहिंमें तो नबी खे बेइल्म ठाहियो आहे उन्ही में ख़ुदि साबित आहे त नबी खे ग़ैब जो इल्मु आहे। दुरूद पढ़ तो हदीस सॼी ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। थकजी पिया हो बा? ॾाढे सलात पढ़ो ॾाढे। इहो वाक़ियो आहे ख़ैबर जो। किथे जो बाबा? ॾाढे जो। किथे जो? ख़ुदा जे वास्ते जागो, सम्झो, यादि कयो। तव्हांखे सेखारियां, तव्हां यकीन सां सिखो त जीअं दुश्मन जे मुंहं ते ठाहे दांगी घुमायो। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, काथों जो वाक़ियो आहे? चओ ख़ैबर जो। चओ काथे जो वाक़ियो आहे? मुस्तफ़ा करीम जो ख़ैबर पहुता। उते जे यहूदनि पाण में सलाह कई। कंहिं सलाह कई? कहिड़ी सलाह कयूं? त तौरेत में लिखियल आहे, इंजील में लिखियल आहे, ज़बूर में लिखियल आहे त जेको आख़िरी नबी हूंदो उन जूं कई निशानियूं हूंदियूं, पर उन जी हिकिड़ी निशानी हीअ बि हूंदी जो हुनखे ज़हर खाराइबो त नबीअ खे कुझु न थींदो। हुन जूं निशानियूं ॿियूं त घणियूं हूंदियूं, पर हिकिड़ी इहा बि निशानी हूंदी त जेकॾहिं उनखे ज़हर खाराइबो त बि हुनखे कुझु न थींदो। हाणे अचो, इहो जेको मदीने खां नबी आयो आहे, इन नबीअ खे ज़हर खारायूं, जे मरी वियो त जान छुटी, असांजे दीन जी पियो मुखालफ़त करे, पर भला जे ज़हर खाइण खां पोइ बची वियो त पोइ असांखे पक थींदी त इहो अलाह जो सचो नबी आहे। इहा सलाह करे हुननि बकरी कुठी हुया। अहले किताब मुशरिक नहा। अहल किताबनि जो खाइण पीअण हलाल हो, तंहिंजे करे हुन बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे बकरी कुठी। बकरी कुही उनखे छा कयूं? महबूब करीम जे लाइ हिकिड़ी रान भुॻऊं, छो त पाण करीम भुॻल गोश्त खे पसंदि कंदा हुआ। ऐं उन में वरी ज़हर मिलायूं, पर कातिल ज़हर अहिड़ो जेको खाए त थॾे ते मरे। उहो गोश्त खणी नबी करीम जी ख़िदमत में चयूं कि भला असांजी दावत खाओ। नबी करीम जी आदत हूंदी ही जो मुंहिंजो मिठड़ो बाबू मुहम्मद कंहिंजी दावत रद्द न कंदो हो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत क़बूल फरमाई। जीअं जो ताम रखियाऊं, मुंहिंजे महबूब पाण बि वापरायो। हबीब पाक पाण सां गॾु सहाबन ॿिन्हिनि खे बि खारायो, उन्हनि बि खाधो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, थॾे ते ॿई सहाबी शहीद थी पिया। महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे तकलीफ़ अची वई। हाणे पंहिंजे महबूब पाक जो
मुजादा आखिरी लफ़्ज़ ॿुधजां जेका मुल्ला लिकाईंदा हन कोन ॿुधाईंदा हन, या त पढ़ियल कोन्हनि या त ॿुध ते हन या वरी मुखालफ़त करे नाले ॻाल्हि खे लिकाईंदा हन। असुल ॻाल्हि आहे त नबी करीम पाण फरमाइनि था जमल यहूदियाणी माई मुंहिंजे आॾो गोश्त खणी आई त उहो गोश्त मूंसां खाइण खां अॻे ई ॻाल्हाए पियो त ओ अल्लाह जा नबी मूंखे न खाइजांइ जो मां में ज़हर थी। गोश्त छा पियो चवे त मूंसां मूंखे न खाइजांइ, छाजे लाइ जो मूं में ज़हर आहे, मूंखे खाईंदे त तोखे तकलीफ़ ईंदी, मूंखे न खाइजांइ। कुर्बान वञा ग़ैब दान नबी अता पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ गोश्त तुंहिंजे ॿुधाइण खां अॻु ई मां मुहम्मद खे ख़बर आहे त तो में ज़हर आहे, पर ज़रूर खाईंदोसां, असहाबनि खे बि कोन झलींदुसि, इन जे करे त फ़र्क़ु मालूम थिए, मां खावां त बची वञा, ही खाइनि नबी न आहिनि त भली शहीद थियल, त जे यहूदनि खे पक थिए त जेके गैर नबी हुया उहे शहीद थी विया, जेको नबी आहे सो बची वियो आहे। हाणे ॼाणी वाणी ख़बर हूंदे बि मां मोहम्मद करीम तोखे गोश्त खावां थो, भली तूं मूंखे ॿुधाए त मूं में ज़हर आहे, पर मां तोखे ज़रूर खाईंदुसि त जीअं यहूदनि खे पक थिए त मोहम्मद सचो नबी आहे। छो त यहूदनि वटि निशानी इहा हुई त गोश्त ज़हर वारो खाईंदो त नबीअ खे कुझु कोन थींदो। मालूम थियो त मुस्तफ़ा करीम खे इन गोश्त खाइण खां अॻु में गोश्त जे हाल जी ख़बर हुई। चओ मुस्तफ़ा खे ख़बर। अफ़सोस आहे जो ख़ैबर जो यहूदी बि ॼाणे थो त रसूल खे ग़ैब जो इल्मु आहे, अॼुकल्ह जो मुस्लमान सॾाइण वारो यहूदी खे बि मारे वियो आहे। अरे उहे यहूदी बि मञनि था पिया महबूब करीम जे ज़ात बाबरकात जे मथां एतिराज़ कोन कयो। अॼुकल्ह मुल्ला मौलवी वहाबी पाण खे सॾाइण वारो नबी करीम जे मथां इनकार थो करे पियो। अड़े तूं त नबी जे ग़ैब ते इनकार थो करीं, ख़ुदा जो कसम आहे, वली चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं कोट धणी चओ सुभान अल्लाह, हिन मौजूदा पीर साईं जो ॾाॾो शमसुल उलमा चओ सुभान अल्लाह। उन जे ज़माने जी ॻाल्हि आहे, थर जो हिकिड़ो फ़क़ीर हो, थर मां आयो पे, थर जे इलाइक़े मां हिकिड़ी दुहरी सोन जी दग ते किरियल ॾिठई। फ़क़ीर तहजुद गुज़ार निमाज़ी हो, चई भेड़ा हीअ दोहरी अलाए कंहिंजी, सोन जी 8-10 तोला यकी वॾी दोहरी 7 हारनि वारी। फ़क़ीर चयो खणा, वरी चई त न पराई शइ आहे, अलाए कंहिंजी आहे, खणणु जाइज़ कान्हे। पीर साईं खां दरगाह तां वञी मसइलो पुछंदुसि त क़िबला लधल शइ जाइज़ आहे या न, मालिकी कोन्हे, झंग में पई हुजे खणिजे या न, ईअं पुछंदुसि पोइ खणंदुसि। पर दिलि में चई मां वञा पुछण, पुठियों अचे मौलवी साहिबु अलाह वरायो खयूं हलियो वञे त तंहिंजे करे छा कई जो हेॾे होॾे निहारे हिकिड़ो सुकल छेड़ो, थर में छेड़ा थींदा आहिनि, उहो छेड़ो खणी मथां ॾेई ढके निशान करे दरगाह ते आयो। काथे जैसलमेर, काथे पीर साईं जो ॻोठु। हज़रत कोट धणी वटि वेठो, 2 ॾहाड़ा 3 ॾहाड़ा जॾहिं वापसि थियो त महिल चयसि हिकिड़ो मसइलो ॿुधायो। चई कहिड़ो? चई मसइलो ही आहे, जेकॾहिं थर जे मुल्क में जिथे आबादी बि कान हुजे, रस्ते ते सोन जहिड़ो ॻह को दोहरीअ जहिड़ो पियो हुजे, मालिक जी ख़बर कान्हे, क़िबला उनजो को वारस कोन्हे, उहो खणणु जाइज़ आहे या न? हज़रत कोट धणी रहमतुल्लाह अलैह खिली फरमाइनि था फ़क़ीर खणणु त जाइज़ कोन्हे, पर उन ते छेड़ो ॼण बि जाइज़ कोन्हे। ख़बर नाहे, ख़ुदा जो कसम आहे, वलियनि खे रूह ज़मीन जी ख़बर पवंदी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तो अहिड़े नबी ते कलमो छो भरियो आहे जंहिंखे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे? अहिड़े नबी खे नबी छो मञियो थी जंहिंखे ग़ैब जो इल्मु ई कोन्हे को? इहो को तुंहिंजो नबी हूंदो जेको बे इल्मु हूंदो, असांजो नबी इल्म वारो नबी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक दिल दिलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जे महबूब तां कुर्बान वञा, जेको मुंहिंजे महबूब जे बच्चन खे गारियूं ॾे, जेको मुंहिंजे हबीब जे बच्चन लाइ चवे त अहल बैत नाहे,
ओ भी महबूब के ईज़ाए थो ऐं जेको महबूब जे न्याणनि जे लाइ चवे त महबूब जूं न आहिनि उहो बि महबूब खे ईज़ाए थो। तोखे लख मुबारकूं हुजनि, तूं उन्हनि मजऊं कोन आ, तूं नबीअ खे बि मञण वारो आ, असहाबनि खे बि मञण वारो आ, अहल बैत खे बि मञण वारो आ, त तूं वलियनि खे बि मञण वारो आ। क़यामत जे ॾिहाड़े माण्हू ते केस हूंदा, कंहिं ते नबी पोइ दाहींदो, या अल्लाह मूंखे बे इल्म चवंदो हो, कंहिंजे मथां अबू बकर उमर उस्मान बीठा दाहींदा, या अल्लाह असांखे गारियूं ॾींदा हा, कंहिंजे मथां अली मुर्तज़ा बीठो दाहींदो, कंहिंजे मथां हसनैन करीमैन दाहींदा, कंहिंजे मथां असहाब दाहींदा, कंहिंजे मथां वली दाहींदा। ख़ुदा जो कसम आहे क़यामत जे ॾींहुं तो ते केस हूंदो ई कोन, तूं सभिनी जे मञण वारो आहीं। जंहिंजी बि रसूलुल्लाह सां निस्बत आहे सो असांजे सिर जो साईं आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। चओ असांजो नबी शान वारो नबी, ॾाढे चओ असांजो नबी, ज़ोर सां चओ असांजो नबी शान वारो नबी, ग़ैबदान नबी, महबूब मोहम्मद करीम जी ज़ात खे सभु ख़बर आहे। मुल्ला चवंदो आहे फलाणी ॻाल्हि कान ॿुधायईं। छा चवंदो आहे? फलाणी ॻाल्हि कान ॿुधाई। हाणे हेॾे निहारियो, हेॾे निहारियो, जवाबु दो, जागो था न, हाणे निंड अची वई अथव। महबूब जे लाइ छा चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। कंहिंजो रसूल आहे? ॾाढे जो कंहिंजो रसूल आहे? ॾाढे जो कंहिंजो रसूल आहे? रसूल अलाह जो आहे न। तुंहिंजो हारी कीरनि जो हारी मंगसिन वटि कमाईंदो न? मंगसी खे खपे त अॻ में कीरनि जो कर्ज़ भरे पोइ हारी काहे वञे। अब आहे या न आहे? दस्तूर आहे ज़माने जो। मुंहिंजा हारी हूंदा न साईं, जेकॾहिं को लॾाए वेंदो त हारनि जो कर्ज़ भरे पोइ वञे। मां सही थो चवां या ग़लति थो चवां? हारी तुंहिंजो कमाईंदो ॿिए वटि त कोन नी साईं। इहो मिसाल आहे नबी करीम जी ज़ात जे लाइ। मिसाल कोन थो ॾियां, असांजो नबी मिसाल खां पाक आहे। चओ नबी खां मिसाल खां, पर ज़हन में तोखे ॻाल्हि वे। हाणे तूं थो चवीं रसूलुल्लाह, छा थो चवीं? चओ छा थो चवीं? कंहिंजो रसूल आहे? चओ अल्लाह जो। तूं थो चवीं फलाणी ॻाल्हि कोन ॿुधाई, छो ॿुधाए तोखे? तुंहिंजो रसूल आहे छा? अल्लाह जो रसूल आहे। अल्लाह चवंदुसि त ॿुधाईंदो, जे न चवंदुसि त कोन ॿुधाईंदो। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। रब फरमाए तो मुंहिंजो महबूब पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजो महबूब त तॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं मां अल्लाह हुन ॾे वही मोकिलींदो आहियां। पोइ अल्लाह चवंदो अथसि त फलाणियूं ॻाल्हियूं ॿुधाए त ॿुधाईंदो आहे, पर जेकॾहिं अल्लाह झलींदो अथसि त फलाणियूं फलाणियूं न ॿुधाए त न ॿुधाईंदो आहे। अल्लाह चवेसि न ॿुधाए तॾहिं न ॿुधाईंदो आहे। मुल्ला वरी चवंदो आहे त नथो अचेसि तॾहिं नथो ॿुधाए। अल्लाह तो चवे मां झलियो थमांसि, मुल्ला तो चवे नथो अचेसि। अल्लाह सचो या मुलो सचो? ॾाढे ॿुधाए अल्लाह सचो या मुला? अल्लाह तो चवे मां झलियो थमांसि त न ॿुधाए। उन में कहिड़ी हिकमत आहे? अल्लाह ॼाणे त अल्लाह जो महबूब ॼाणे। ईअं न साईं। हाणे अल्लाह जे चवण जे करे नथो ॿुधाए, ऐं मुला तो चवे अचेसि हा त ॿुधाए न। हैफ़ तुंहिंजे हाल ते, हैफ़ तुंहिंजी सोच ते, हैफ़ तुंहिंजे कलमे भरण ते, हैफ़ तुंहिंजे मुस्लमान सॾाइण ते। अड़े जंहिं नबी ते कलमो भरे उन मां ऐब कढी, ख़ुदा जो कसम आहे हिंदू राम लक्ष्मण मां ऐब कोन कढंदो आहे। काफ़र कट्टा कादियानी मिर्ज़ा ग़ुलाम अहमद में ऐब कोन कढंदा आहिनि, यहूदी मूसा में ऐब कोन कढंदा आहिनि, ईसाई ईसा अलैहिस्सलाम मां ऐब कोन कढंदा आहिनि। हर उम्मती पंहिंजे नबीअ मां ऐब कोन कढंदो आहे। अड़े ॿुढी मर तूं जेको आख़िरी नबी कायनात जे सरदार में ऐब थो कढी पियो। हिंदू बि पंहिंजे राम लक्ष्मण मां ऐब कोन कढनि, उहे बि चवनि असांजे राम खे करामतूं, तूं पंहिंजे नबी जी वेठो गिला कर। मालूम थियो त मुंहिंजो नबी सचो आहे। चओ मुंहिंजो नबी जंहिं ॿुधायो हो 1400 साल अॻे त अहिड़ा पैदा थींदा जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जेके तव्हांजे बाबनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं। नबी सचो आहे न? बा चओ नबी छा कंदा? घणो क़ुरान पढ़ंदा, छा कंदा?
यक़रऊनल क़ुरान, घणो क़ुरान पढ़ंदा। अदा घणो क़ुरान पढ़ हक़ जी निशानी कान्हे, घणे क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ त हुज़ूर फरमायो आहे यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन रमिया। क़ुरान उहो कम वारो आहे जेको मुहम्मद जे तालीम मुताबिक़ हुजे। चओ सुभान अल्लाह। क़ुरान सचो हो, क़ुरान सही भी उहो, क़ुरान मुजादा कम वारो भी उहो जेको रसूलुल्लाह जे तफ़सीर मुताबिक़ हुजे। ऐं पढ़जे क़ुरान अलाह जो माना ठाहिजे पंहिंजी, इहा त वॾी बेईमानी आहे न। मन फसरल क़ुरान बिराइही फ़क़द कफ़र। रसूलुल्लाह अॻे ई ॿुधाए छॾियो आहे त जेको क़ुरान करीम जो तफ़सीर पंहिंजे राय ते कंदो सो काफ़र थी वेंदो। पंहिंजे राय ते तफ़सीर न कबो, तफ़सीर उहो कबो जेको मुस्तफ़ा सेखारियो आहे। चओ सुभान अल्लाह। अब हाणे हेॾे ॿुधायो, तव्हां ख़ुदा जे वास्ते सच ॿुधाइजो त असांजो नबी गुमराह हुआ या हिदायत वारो आहे? पक। पोइ खोलियो तर्जुमो वहाबिन जो, लिखियो पियो आहे ववजदक दाल्लन फहदा। ओ नबी तू गुमराह हुए, पोइ तोखे अलाह हिदायत ॾिनी। मां साबित थो कयां त ख़ुदा जो कसम आहे ॼमण खां वठी करे आख़िरी वक़्त ताईं 63 वरिया जे ॼमार ताईं हिकिड़े सेकंड जे लाइ बि मुहम्मद करीम गुमराह कोन थियो आहे। चओ सुभान अल्लाह। अॼु ताज़ो मां पढ़ियो, अॼु मूं कल्ह किताब घुराया कराची मां 50,000 जा। नओं किताब खोलियुमि त खोलियुमि त हदीस निकिरी पई। हदीस में लिखियो पियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी अम्मा थी फरमाए, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो घोट मोहम्मद अरबी जंहिंमहिल ॼाओ आहे त दुनिया जे ॿारनि वांगुरु कोन ॼाओ आहे। ॿार ॼमंदा आहिनि, रड़ियूं कंदा ईंदा आहिनि, उघाड़ा हूंदा आहिनि। मुस्तफ़ा जी अम्मा थी फरमाए मूंखे का शइ नज़र कान आई। ख़रज मिन्नी नूर, मुंहिंजे जिस्म मां रुगो नूर जूं लाटूं निकितियूं। हत्ता रअयतु कुसूर शाम वल बसरा, एतिरो त मुहम्मद करीम जे ॼमण सां नूर थियो आहे जो वेठी मके पाक में आहियां, पर 1500 माइल ते शाम ऐं बसरे जे मुल्क जूं माड़ियूं पई ॾिसां। हज़रत अम्मा आमना इहे बि फरमाए थी ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे उन रोशनी में अञा जोखणी मां निहारियां त मुंहिंजो मुहम्मद करीम सिर सजदे में रखियो पियो आहे। जीअं निमाज़ी निमाज़ में सजदो कंदो आहे, गोॾा खुता पिया हा, पेशानी खुती पई ही, मुस्तफ़ा जा हथ ज़मीन ते हा ऐं ज़ुबान ते हो सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। नबी करीम जी अम्मा थी फरमाए ख़ुदा जो कसम आहे जमल मुंहिंजे महबूब सिर सजदे में रखी मथे उथा त गोडन ते वेही मुंहिंजे हबीब ॿई हथ मथे खया, हथ खणी चवण लॻो रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मां मुहम्मद जे हवाले फरमा। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुल्ला अहिड़ो को नबी त मूंखे ॾेखार। चओ सुभान अल्लाह। अहिड़ो नबी न को ॼाओ न को ॼमंदो। इस सूरत नूं मैं जान आखां, जान आखां के जाने जहान आखां। इस सूरत नूं मैं जान आखां, जान आखां के जाने जहान आखां। सच आखी तो रब दे शान आखां, जिस शान तो शाना सब बणिया। इन सोहणी सूरत वारे तां कुर्बान वञा। अम्मा आशा सिद्दीका मोमिनन जी मां वा। चओ सुभान अल्लाह। उहा चवंदी आहे ख़ुदा पाक जो कसम आहे जंहिंमहिल मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम मुरकंदो हो। चओ सुभान अल्लाह। हदीस पाक आहे मिशका शरीफ़ जी। मता यार बैत जो को सुभाणे तानो हणेव। अल्लाह ताला जे महबूब जी घरवारी आहे, फरमाए थी रब्बुल आलमीन जो कसम आहे मुंहिंजो घोट मुहम्मद अरबी जंहिंमहिल गुफ़्तगू फरमाईंदा हुआ कंहिं ॻाल्हि ते मुंहिंजो महबूब मुरकंदो हो, रब्बुल आलमीन जो कसम आहे
मुस्तफ़ा जे दंदन मां इहे लाइट निकरंदी जो सॼो मदीनो जगमग जगमग थी वेंदो हो। अल्लाह अकबर। अम्मा साण फरमाए थी आशा सिद्दीका जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। हिकिड़ी राति मां पंहिंजे घर वेठी हुअसि, बत्ती महबूब करीम अलैहिस्सलाम जन जे पहिरियाण खे चती वेठे हयमि। ॿिन्ही जहाननि जो मालिक आहे, पर कपिड़नि खे चतियूं लॻल आहिनि। चओ सुभान अल्लाह। अम्मा साहिब फरमाए थी मां महबूब पाक अलैहिस्सलाम जे कपिड़े खे चती वेठे लॻाई। ॾीओ ॿरियो पे ऊंदा ही रात में रोशनी लॻी पई आहे। थोरी देरि गुज़री मुंहिंजो हबीब मूं वटि आया। मां जो महबूब करीम खे ईंदो ॾिठो त मुस्तफ़ा करीम जे लाइ उथियसि तकड़ में अदब ख़ातिर उथां। महबूब पाक अलैहिस्सलाम जे उथण जे लाइ जो कोशिशि कयमि, लोॾो जो अची वियो। उहो ॾीओ ॿरियो पियो सो वञी पट ते किरियो, ऊंदाही थी वई, मुंहिंजे हथ मां सुई किरी पई। फतबस्सम नबी, घर सॼो ऊंदा थी वियो त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खां खिल आई। महबूब तबस्सुम फरमायो। हबीबन करीमन जो तबस्सुम फरमाइण बीबी साहिबा फरमाए थी मुंहिंजो सॼो घर रोशन थी वियो। अखस्तुल इब्रत, मां उन रोशनी में वा सुई खणी वरती। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह, अञा चओ सुभान अल्लाह। गैसू अल्लैल इज़ा यग़शा यासीन जबी आरद ताहा, माज़ाग का आँखों में सुरमा। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। असांजो नबी शान वारो नबी, चओ सुभान अल्लाह। ॾाढो चओ असांजो नबी। मुस्तफ़ा करीम जी अम्मा फरमाए थी बैत बैत कुरान बुध हदीस बुध। मुझे महबूब करीम जे लाल अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सिराजम मुनीरा, ऐं मुंहिंजा महबूब मां रब तोखे नूरन अला नूर करे मोकिलियो। छा करे मोकिलियो? सिराजन, सिराज चइबो आहे ॾीए खे, मुनीर चइबो आहे रोशन खे। मां अल्लाह तोखे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा रोशन ॾीओ करे मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त चओ असांजो नबी रोशन आहे, असांजो नबी नूरन अला नूर आहे। असांजो मौलवी साहब चवंदासीं बशर जो आहे। अदा मुंहिंजे महबूब जे बशरियत जो असां इनकार कयो आहे छा? ॾाढे ॻाल्हायो। मुंहिंजूं हज़ारे तकरीरूं आहिनि, कैसेटूं हज़ारनि जे तादाद में मौजूद आहिनि। हिकिड़ी कैसेट मञा को मौलवी मूंखे साबित करे ॾिए जंहिंमें अब्दुल रहीम या कंहिं बि अहले सुन्नत जे आलिम चयो हुजे त नबी करीम जी बशरी ज़ात नाहे, कंहिं बि कोन चयो आहे। असां चवंदा आहियूं त मुस्तफ़ा बशरी लिबास में आया। छो बशरी? बशरी जिन्स में, बशरी सूरत में, बशरी लिबास में, बशर थी दुनिया में आया। पर तो जहिड़ा मूं जहिड़ा न, तो जहिड़ा मूं जहिड़ा। ही चवंदा आहिनि असां जहिड़ो आहे, जहिड़ो इन ॻाल्हि ते आहे। असां था चऊं तव्हां जहिड़ो त नाहे, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि नाहे। तव्हां जहिड़ो त कोन्हे। जे भला तव्हां जहिड़ो आहे त पोइ नबी ते कलमो छो था भरियो? पाण ते कलमो भर। तव्हां जहिड़ो आहे त जहिड़ो कलमो तो ते तहिड़ो नबी ते पाण ते भरे छॾे। पिणे वॾो आहे पोइ पिणे ते भरे छॾे। तो जहिड़ो जो छो पाण जहिड़े ते कलमो छो थो भरी पियो? बशरियत जो कंहिंखे बि इनकार नाहे, बशरियत जो कंहिंखे बि इनकार नाहे। पर ख़ुदा पाक जो कसम असां जहिड़ो, चओ असां जहिड़ो। पर जेका तुंहिंजी बशरियत आहे न उहा रसूलुल्लाह जे बशरियत जहिड़ी नाहे। हेॾे निहार बुखारी जी हदीस तोखे ॿुधायां। छा जी हदीस बाबा? बुखारी शरीफ़ जी। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि तव्हांखे बि अखियूं आहिनि, मूंखे बि अखियूं आहिनि, तव्हां जूं अखियूं रोशनीअ जूं मुहताज आहिनि। अदा जेकॾहिं लाइट हली वञे त ॾिसंदासीं, सिज जो नौ भरे त ॾिसंदासीं। ॾींहं जो बि असां जूं अखियूं मुहताज आहिनि त रोशनी ॿी हुजे तॾहिं अखि ॾिसंदी।
रात जो भी चंड हुजे तॾहिं ॾिसंदी या लाइट हुजे अख त आहे पर ॿी रोशनीअ जी मुहताज आहे डबलिंग थींदी असांजी बि रोशनी आहे ॿी बि रोशनी मिलंदी जीअं लाइट जूं बतियूं ॿतारूं हूंदियूं आहिनि मुजादा नेगेटिव पॉज़िटिव उहे ॿई हलंदियूं आहिनि पोइ मुजादा रोशनी थींदी आहे हिकिड़ी ते कान थींदी आहे हिकिड़ी तुंहिंजी रूह अख आहे ॿी वरी रोशनी हुजे तॾहिं तुंहिंजी अख ॾिसंदी आहे पर मुस्तफ़ा फरमाइनि था तव्हां रोशनी जा मुहताज मां मोहम्मद मुस्तफ़ा ऊंदा ही रात में भी ईअं ॾिसंदो हां जीअं तव्हां रोशनी में ॾिसंदा आहियो फ़र्क़ु थियो या न थियो तव्हांजे अखियुनि ऐं मुस्तफ़ा जे अखियुनि में फ़र्क़ु आहे या न आहे अञा ॿी ॻाल्हि ॿुधजां मुस्तफ़ा फरमाइनि था ॿियो बि फ़र्क़ु आहे अवां साम्हूं ॾिसंदा हो सॼे खॿे कोन ॾिसंदा हो ॾाढी ॻाल्हि आहे पुठियां को हरकत पियो करे ख़बर ई कान्हे पुठियां अलाए छा आहे हबीब अल्तां कुर्बान वञा पाण फरमाइनि था वल्लाहि मा अख़फ़ा अलैया रुकूअकुम वला खुशूअकुम वला सुजूदकुम वल्लाहि मा यख़फ़ा अलैया रुकूअकुम वला खुशूअकुम वला सुजूदकुम ओ मुंहिंजे पोयां नमाज़ पढ़ण वारो अवो नमाज़ ठाहे पढ़ंदा कयो रुकू बि सवलो कंदा कयो सजदो बि सवलो कंदा कयो मतां चओ त मुहम्मद करीम असांखे पुठी रो आहे ख़ुदा जो कसम मां पोइते बि निहारींदो आहियां जे मुंहिंजी नज़र अॻिते पवंदी आहे अहिड़े तरीक़े सां मुंहिंजी खॿे साॼे बि नज़र पवंदी आहे रुगो अॻे पोइते न बलक मुस्तफ़ा वेठो ज़मीन ते हूंदो आहे पर मुस्तफ़ा जी अर्श ते बि नज़र पवंदी आहे निंड थी अचई न ॾिठी वरितोमांसि दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ हाणे छा था कयो सुभान अल्लाह झूठो खाई सुभान हाणे खणी चओ त दुआ घुरां भला पोइ जागो न हे जागो सलाद मुंहिंजे हबीब ते हाणे बसि हिकिड़ी हदीस ॿुधाए पोइ दुआ थो ख़ैर जी घुरां बसि हे त शान खुटण जो कोन्हे पर वरी सुबुह जो निमाज़ पढ़णी आहे अला अला करिणो आहे वरी शागिर्दनि खे सबक़ पढ़ाइणा आहिनि रुगो वाइज़ बि कोन्हनि मदरसो बि अल्हम्दुलिल्लाह पढ़ाईंदा आहियूं असांजे मदरसे में दौरे हदीस बि थींदो आहे जो अल्हम्दुलिल्लाह अवां पंहिंजा बच्चा पढ़ायो असांजे मदरसे में छॾियो ॿियनि मदरसनि में छॾियो तव्हांजी औलाद आलिम थिए अदा जे माइट असांखे मदरसे में न छॾनि हा त अब्दुर्रहीम खे घुराई हा ॻाल्हाए अदा मदरसे में न पढ़ो हा आलिम न थियो आहे त असांखे सुञाणो ई कोन आहे इहा बरकत आहे इल्म जी छाजी बरकत आहे भा तो बि पंहिंजा बचड़ा पढ़ाए औलाद खे दीन जी तालीम ॾियाराए आश के रसूल थियनि जो माण्हुनि जा कल्ब कटियल उजारे छॾनि बेअदबन गुस्ताखन में न पढ़ाइजां जो मरा मरदूद न का फातिहा न का दरूद मरण खां पोइ जनाज़ो पढ़े जे खणो अबे खे देरि थी थिए हाणे जनाज़ो घुर दुआ घुर्चे घुरण जाइज़ ई कान्हे का उथंदे ई दुनिया में पुईअ खे इहो ई हुजेसि खोड़ अथसि हा छा यादि कंदो मानी छा दुआ ई नथो घुरे मानी में त ख़र्चु आहे दुआ में त ख़र्चु ई कोन्हे उहा ई नथो ॾिस मानी किथां ॾींदुसि सलात बुलंद आवाज़ महबूब करीम अलैहिस्सलाम जॾहिं हिजरत कई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह महबूब हिजरत करे मदीने में आया 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया ही जेका मां ॻाल्हि ॿुधायांसि था मिशका शरीफ़ बाबुल मौजज़ात में लिखी पई आहे चओ सुभान अल्लाह ऐं मिशका शरीफ़ उहो किताब आहे जेको आम मदरसनि में सभु पढ़ाईंदा आहिनि इहे देवबंदी वहाबी बि पढ़ाईंदा आहिनि अॻ में इहो किताब पढ़बो पोइ मथे हदीस सम्झ में ईंदी आहे बाबुल मौजज़ात में आहे हिकिड़ो यहूदी आहे मदीने खां मैल ॿाहिरि पहाड़नि जबलनि में बकरियूं बीठो चारे ओचितो हिकिड़ो जबल मां बघड़ रही आयो धण में काहे हिकिड़ी बकरी खे चको जी खणी वठी भॻो धनार जो ॾिठो बणा मूं वारी कामोरी बकरी खयो थो वञे लठ खणी कुहाड़ी खणी बगड़ जे पुठियां काहे पियो डोड़ी वञी बगड़ खे पहुतो हो त बकरी छिकियूं पियो वञे न साईं ढरो ढरो पियो वियो हिन 8 लठियूं पुठियुनि ते वहाए कढियुसि हुनजो वात खुली वियो बकरी छॾे बगड़ भॼी वियो हिन ॾिठो बणा बकरी ज़ख़्मी थी पई आहे बकरी खे चेठ ॿेठ कयईं मलम पटी कयईं उन खां पोइ जो निहारे त बगड़ साम्हूं दड़े ते वेठो आहे हिन ॾे मुंहुं कयो
मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिन जो बगड़ ॾे निहारियो त बगड़ ॻाल्हाइण शुरू कयो। ओ यहूदी मूंखे धक हया थी मुंहिंजी पुठी सूर थी करे, मांखे बुख लगी ही पाण भी बकरी खावा हा, बच्चन के भी खाराया हा, मुंहिंजो बि कूत हो, बच्चन जो बि कूत हो, हैफ जो तो मूंखां कूत छॾाए ॾिनो। अबा खुदा पियो ख़ैर करे न, गुलाम जे ॻोठ में को घोड़ो ॻाल्हाए त ॻोठ लॾे हलियो वञे, आहे या न आहे? पर घोड़ो थो ॻाल्हाए, सच थो चवां या ग़लति थो चवां? बगड़ जो ॻाल्हाए, हुन माण्हू खे हैरत, पर बगड़ थो ॻाल्हाए। हाणे हो यहूदी थो चवे अजबन अयतकल्लम ज़ेब, मूंखे ताजुब थो लॻे त तूं बगड़ थी करे कीअं थो ॻाल्हाई। ज़ाहिर में बगड़ा पोइ अलाए जिन अलाए भूत अलाए ॿियो को ख़िरेब, बगड़ त अॼु ताईं कोन ॻाल्हाईंदा आहिनि, तूं कीअं थो ॻाल्हाई? मूंखे तुंहिंजे ॻाल्हाइण ते अजब थो लॻे। इहो कंहिं अजब उन्हीं जान जो आ, मके खां आयो आ मदीने में वेठो आ, खजन जे बाग में वेठो, ज़मीन ते आ, पर ख़बरूं क़यामत ताईं अर्श कुर्सी जो वेठो ॿुधाए। यहूदी चयसि छा थो चवीं? चए सच थो चवां। पोइ तुंहिंजो छा चवण आहे बगड़ा? चए मुंहिंजो चवण थी त वञी इन जवान जो मुरीद थी। यहूदी चयुसि त हा अटकल कई थी त मां ॼा पुठी, तूं बकरिन खे ॾे वलो। बगड़ चयो न, मूंखे कसम आहे उन्हीं रब्बुल आलमीन जे इज़्ज़त जो जे मूसा अलैहिस्सलाम खे बरहक नबी करे मोकिलियो आ, बराबर मां तुंहिंजी बकरी खाइण आयो हुउसि, पर जे मूंसां वाइदो करी बकरियूं छॾे वञी ऐं मदीने वञी मुहम्मद अमीर जो दीदार करे अची, जेसीं ताईं न मोटंदे मां तुंहिंजे बकरियुनि जी धनार पकंदुसि। खुदा पाक जो कसम आ, हुन जे दिल में ॻाल्हि सम्झ में अची वई, उते बकरियूं झंग में छॾे बगड़ जे हवाले करे पाण मदीने महल पंध जो करे आयो आ। अञा जो निहारे त सुभान अल्लाह, अॻी नमाज़ पढ़ी मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे प्यारनि असहाबनि जे जमात में वेठो आ, ईअं पियो चिमके जीअं सितारनि में चोॾींहं जो चंड चमकंदो आ। ही शख्स मथा अची बीही रहियो आ, हबीब मिठड़नि ॻाल्हियुनि में मसरूफ़ आ, क़ुरान हदीस वेठो ॿुधाए, हे चुपड़ी करे अची बीही रहियो आ। मुंहिंजे महबूब जूं मिठियूं ॻाल्हियूं जमल ॿुधई, थोरी देरि खां पोइ यहूदी खे अखियुनि मां लुढ़क शुरू थी विया। जमल हुनजे अखियुनि मां लुढ़क वड़ा, हबीब करीम हुनजे मथे मुंहुं खणी निहारियो, मथे मुंहुं मुबारक खणी फरमाइनि था, ओ अदा तूं पाण कोन आयो आ, तोखे जंगल जे बगड़ मोकिलियो आहे। मुल्ला शर्म नथो अची? अञा तो चई मुंहिंजे नबी खे ग़ैब जी ख़बर न आहे। तूं पाण कोन आयो आ, तोखे बगड़ मोकिलियो आ ऐं बगड़ तुंहिंजूं बकरियूं चारे रहियो आ। हुन चयो क़िबला सच था फरमायो, मां पाण कोन आयो आहियां, बगड़ मोकिलियो आ। हाणे छा चवणा क़िबला? हाणे महिरबानी फरमाए, मूंखे जहन्नम जे बाहि खां आज़ाद कर, मूंखे पंहिंजे उम्मत में शामिल फरमाए। मुस्तफ़ा फरमाइनि था, चओ ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह। सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। यहूदी मुसलमान थी पियो, महबूब जे कदमनि में वेही रहियो, कचहरी ॿुधंदो रहियो। 2 कलाक वेहण खां पोइ दिलि में ख़्यालु अथुसि, त दिलि में छा में ख़्यालु अथुसि त बकरियुनि जो अलाए छा थियो। इंसान आख़िर हिन जो दिलि में ख़्यालु करणु, बकरियुनि जो अलाए कहिड़ो थियो। सोणे नबी करीम सोहिणो चेहरो मुबारक फेराए हुन ॾे निहारे चयो, अदा ॻणती न कर, तुंहिंजे बकरियुनि खे बगड़ चारे पियो, पर हाणे तोखे मोकल आ, तूं पंहिंजो धण संभाल, शाम जो काहे या पोइ रोज़ पियो अचिजां, मां मुहम्मद करीम खां दीन पियो सिखजां। असांजो नबी शान वारो नबी, चओ असांजो नबी। अदा पाण ठरूं या ॿरूं?
छो त असांजो आहे न साईं। पोइ नाराज़ छो था मुला थियनि, नाराज़ न थियनि, अलाह कंदो नाराज़ कोन थींदा। मां त उमेद रखां थो ख़ुदा कंदो, मां त उनखे नबी जो उम्मत मां कढां त कोन थो। मां थो चवां त तव्हां बि मुंहिंजे हबीब जा उम्मती हो। शुक्र कयो जो असांखे अलाह अहिड़ो दिलबर नबी ॾिनो आहे। ऐं रब तरी फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, अलाह जो मोमिननि ते थोरो आहे। इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, जो तव्हांजे जिन्स में वॾे शान वारो रसूल आयो आहे। यतलू अलैहिम आयातिही, जेको तव्हांखे अलाह जूं आयतूं पढ़ी ॿुधाईंदो। व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, इनखे किताब हिकमत सेखारींदो। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन, हुज़ूर खां अॻे गुमराह हुयो, मुस्तफ़ा जे सदके ख़ुदा गुमराही खां बचाए असांखे अलाह जे वहदानियत जो इक़रार, नबी करीम जे रिसालत जो इक़रार नसीब फरमाए। इंशाअल्लाह ताला इन जे सदके ख़ुदा पाण खे जन्नत नसीब फरमाए। अल्लाह साईं तव्हांजी बि हाज़िरी क़बूल कंदो, चओ आमीन। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो। असांजे दोस्तनि जन ही जलसो मल्हायो आहे, ख़ुदा ताला तन जे माल में, ईमान में, दीन में, बचड़नि में बरकतूं नसीब फरमाईंदो। जन ॻोठाणनि हिन जलसे खे कामयाब करण जे लाइ तावन कयो आहे, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। ऐं उन्हनि जे लाइ बि दुआ घुरंदासूं त अलाह ताला उन्हनि खे बि दीन दुनिया जूं भलायूं नसीब फरमाए। मुंहिंजा मिठड़ा, असां कंहिंजे दिलि आज़ारी जे लाइ कोन आया आहियूं, न को असांजो मक़सदु कंहिंजी दिलि आज़ारी आहे। असांजो मक़सदु आहे पंहिंजो पैगाम तव्हां ताईं पहुचाइणु। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, अदा हेॾे निहारी आहे, चोरी न कयो त चोर खे तकलीफ़ थींदी, हाओ या न? पर जे चइबो बाबा शराब हराम आहे, न पियो, बुछड़ाई आहे, ख़राबी आहे, अहिड़ो गुनाह आहे, शराब ख़राब अथव ॾाढो, त शराबी चवंदो त मूंखे थो चवे। ईअं आहे या न आहे? बाबा जेकॾहिं चइबो ज़िना न कयो, बाबा ज़िना बुछड़ी आहे, ज़िना ख़राब आहे, त लाज़मन ज़ानी चवंदो यार मूंखे थो ॻाल्हाए। ईअं आहे या न आहे? हालांकि इहे त फ़र्ज़ आहिनि जो इंसान बुराईअ खां झले या न झले, झलणो आहे न साईं। पोइ असांखे इहा परवाह कान करणी आहे त बेनिमाज़ी कावड़बो, या असांखे चवां शराबी कावड़बो, या चोर कावड़बो, भली कावड़जे, हक़ जो कलमो चइबो। हाणे अहिड़े तरीक़े सां जे मुस्तफ़ा करीम जे असहाबनि जो शान ॻाइबो त शीए खे तकलीफ़ थींदी। अब हाओ न साईं, पोइ असां छा चऊं त शीओ ख़ुशि थिए, असां जी तारीफ़ न कयूं छा? भली नाराज़ पियो थिए, असां को शीए जे कॾे ते कोन वेठा आहियूं। असां त उहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं जेका अलाह जे क़ुर ॿुधाई आहे। हाओ न साईं। वरी साईं चओ त नबी जे इल्म ग़ैब जी ॻाल्हि न ॿुधायो, चई छो चए वहाबी कावड़बो। अब पियो कावड़जे त खॾे तरे में पियो, असां त ॻाल्हि उहा कंदासीं जेका क़ुर में लिखी पई आहे। अब आहे या न आहे? नबी जे नूर जी ॻाल्हि न कर, वहाबी कावड़बा। अब भली कावड़जे, क़ुर थो चवे कद जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पोइ असां क़ुर खे छॾे वहाबी खे राज़ी कयूं छा? इहा त मुनाफ़िक़त आहे, त बा ब्राह्मण राम राम, बा मुस्लमान अल्लाह अल्लाह। जहिड़ी माण्हू मुंहुं ॾिसे ओड़ो, सभु कंहिंसां हिकु जहिड़ो। पाण वटि मुनाफ़िकी आहे कान, पाण वटि असदी रांद सोटे जी, पोइ ॿुॾी ॿोड़ी ॿेड़ी खोटे जी। इंशाअल्लाह ताला सच चवंदा आहियूं, चवंदा रहंदासीं। कंहिंखे नाराज़ थियणो आहे त थी वञे, कंहिंखे राज़ी थियणो आहे त राज़ी रहे। असां कंहिंखे न राज़ी करण आया आहियूं, न कंहिंखे नाराज़ करण आया आहियूं। मुंहिंजो मज़हब आहे हिकु न रुसे हो त घोरी बाझ ॿियनि जी। जग रुसे त रुसी वञे, राज़ी हुजे त मदीने जो मीर हुजे। ऐं अल्लाह ताला राज़ी हुजे। वॾेरो आहे त परवाह न आहे, ग़रीब आहे त परवाह न आहे, बरोच आहे त परवाह न आहे, समाट आहे त परवाह न आहे। हक़ जो कुलमो अॼु ताईं चयो आहे, आइंदा बि ख़ुदा खां सुवाल आहे त हक़ जो कलमो चवराईंदो रहंदो। हिकिड़ी चिठी जी वर्दी ॾेई पोइ दुआ घुरऊं। मां पंहिंजी तक़रीर ख़तमु कई आहे, पर चिठी जो सवाल ज़रूरी ॿुधाइणो